ब्रेकिंग न्यूज़ समासा दादू में शेयर कंदासीं। दादू में पुलिस वारनि सां मुक़ाबले दौरान एक जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा की है। पुलिस मूजिब बेटरा रोड ते हाजन शाह कब्रिस्तान भरिसां ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो, जे दौरान घुर्बल जवाबदार के गिरफ़्तार किया वियो आहे। पुलिस ॿुधाए त गिरफ़्तार कयल ज़ख़्मी जवाबदार तुफ़ैल बुरड़ो जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त संदसि टे साथी फ़रार थी विया आहिनि। पुलिस मूजिब ज़ख़्मी जवाबदार मथां दादू, मेहर, के एनशाह जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॾोहनि जा 11 केस दाख़िल थियल आहिनि। दादू में ख़बर अवां शेयर कई पिया। दादू में पुलिस ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा की है। पुलिस मूजिब बिठड़ा रोड ते हाजन शाह कब्रिस्तान भरिसां ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो, जे दौरान घुर्बल जवाबदार के गिरफ़्तार किया वियो। पुलिस ॿुधाए त गिरफ़्तार कयल ज़ख़्मी जवाबदार तुफ़ैल बुरड़ो जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वियूं, जॾहिं त संदसि टे साथी फ़रार थी विया आहिनि। पुलिस मूजिब ज़ख़्मी जवाबदार मथां दादू, मेहर, के एनशाह जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॾोहनि जा 11 केस दाख़िल थियल आहिनि। दादू मां ख़बर अवां शेयर कई पिया। दादू में पुलिस वारनि सां मुक़ाबले दौरान एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा की है। पुलिस मूजिब बिठड़ा रोड ते हाजन शाह कब्रिस्तान भरिसां ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो, जे दौरान घुर्बल जवाबदार के गिरफ़्तार किया वियो। पुलिस ॿुधाए त गिरफ़्तार कयल ज़ख़्मी जवाबदार तुफ़ैल बुरड़ो जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वियूं, जॾहिं त संदसि टे साथी फ़रार थी विया। पुलिस मूजिब ज़ख़्मी जवाबदार मथां दादू, मेहर, के एनशाह जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॾोहनि जा 11 केस दाख़िल थियल आहिनि। दादू मां ख़बर अवां शेयर कई पिया। दादू में पुलिस ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा की है। दादू मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं इशफाक मलिक खां। जी इशफाक। बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू बी सेक्शन थाणे जी हद में बुटड़ा रोड ते हाजन शाह कब्रिस्तान भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले जे दौरान हिकु फोरू जेको आहे उहो ज़ख़्मी हालत में पुलिस खे हुनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़ख़्मी हालत में जो गिरफ़्तार थियल फोरू आहे हुनजी सुञाणप तुफ़ैल बुरड़ो तौरु थी आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल फोरनि वटां हिकु पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ कई वयूं आहिनि। ज़ख़्मी फोरू जे मथां ॿुधाए पियो वञे त 11 केस दाख़िल कया विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त दादू ज़िले जे अंदरि 6 महीननि जे दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में 84 मुक़ाबला थिया आहिनि, जंहिं मुक़ाबलनि दौरान 6 ॾोहारी जेकी मारिजी विया आहिनि। 34 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। 34 ॾोहारी पुलिस जी दॿा में अची पाण मुरादो गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। SSP इरफान अली समूह जो चवणु आहे त दादू ज़िले जे अंदरि जेकी ॾोहनि में ज़ाब्तो आणण लाइ जेकी हिन महिल पुलिस जेकी कार्रवाइयूं करे थी, उन्हनि मां मां मुतमिन आहियां, उन मां शहरी बि मुतमिन आहिनि। हुनजो वधीक चवणु हो त पुलिस मुक़ाबलनि में मारिजी वियल ज़ख़्मी ऐं ॾोहारियुनि वटां 1 क्लाशनकोप 99 पिस्टल, 7 रिवाल्वर, 1 शॉट गन, 3 राइफल ऐं 13 रिपीटर समेत गोलियूं ऐं कारतूस पिणु हथ कया विया आहिनि। जी मेहरबानी इशफाक तफ़सील ॾियण जे लाइ।